अमरीकी मीडिया सदर डोनाल्ड ट्रंप जी नई परदेही पॉलिसी में पाकिस्तान के फाते भारत की हारायल करार ॾेई छॾियो। फॉरेन पॉलिसी मैगज़ीन पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त ट्रंप जी नई परदेही पॉलिसी में पाकिस्तान विनर ऐं भारत लूज़र आहे। ट्रंप जे दौर में पाकिस्तान वॉशिंगटन में स्ट्रेटेजिक कम बैक कयो। पाकिस्तान जी स्मार्ट पॉलिसी वॉशिंगटन में ताक़त जो तवाज़ुन इस्लामाबाद जे हक़ में तब्दील कयो। डिप्लोमेट जो चवणु आहे त पाकिस्तान आलमी सतह ते ध्यान जो मर्कज़ बणिजी वियो आहे। फौजी क़यादत रियासती सतह ते इंतहा पसंदी ख़िलाफ़ वाज़े ऐं मज़बूत पैगाम ॾिनो आहे। 2025 दौरान फौजी क़यादत रियासती मफ़ादनि जो भरपूर नमूने तहफ़ुज़ कयो। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त अक़लियतुनि सां नाइंसाफ़ी सां कानून मुकमल ताक़त सां हरकत में ईंदो। मुल्क में हर कंहिंखे मज़हब ते अमल जी इजाज़त आहे, कंहिंखे पंहिंजी मर्ज़ी मञण जी इजाज़त नाहे। मई महीने में फील्ड मार्शल आसिम मुनीर जी क़यादत में पाक फ़ौज भारत खे शिकस्त ॾिनी। हक़ जी जंग में पाकिस्तानी शाहीननि भारत जा 7 जंगी जहाज़ तबाह कया। मुल्की दिफ़ा लाइ सभिनी खे मुतहद थियण जी ज़रूरत आहे। हुकूमत अक़लियतुनि जे हक़नि जी हर क़ीमत ते हिफ़ाज़त कंदी। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर अक़लियतुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ खे पाकिस्तान जे नज़रिए जो बुनियाद करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त पाक फ़ौज समूरनि शहरनि जी इज़त, सलामती ऐं बराबरी हक़नि लाइ पुरज़म आहे। क़ौमी सलामती तरक़ी में मसीह बिरादरीअ जो किरदारु साराह जोॻो आहे। क़ौम हथियारबंद फ़ौज में मसीह ऑफिसरनि ऐं जवाननि जी ख़िदमतुनि खे कॾहिं विसारे नथी सघे। मुल्की तरक़ी लाइ मज़हबी भाईचारो, गॾियल एहतराम ऐं क़ौमी ॿधी यक़ीनी बणाइणी पवंदी। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी रावलपिंडी में मसीह बिरादरी जी क्रिसमस तक़रीब में शिरकत। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सिंध सरकार सिहत जे शोबे में आलमी सतह ते मुक़ाबिलो करे रही आहे। सिहत जी सहूलियतुनि में सिंध जो कंहिं बि सूबे सां मुक़ाबिलो न आहे। अस्पतालुनि जूं विछायो वेंदो NICVD मुफ़्त इलाज जो सभ खां वॾो नेटवर्क आहे। सिंध जी अस्पतालुनि खे जदीद तरीन इलाज जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वियूं आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां कराची में इंडस यूनिवर्सिटी अस्पताल जो इफ़्तिताह। इलेक्शन कमीशन कोयटा में मकानी इदारनि जी चूंड रोके छॾी। वफ़ाक़ी आईनी अदालत जे हुक्म ते 28 डिसंबर ते रिथियल मकानी इदारनि जी चूंड मुअत्तल। बलोचिस्तान ऐं KP में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 10 दहशतगर्द मारिजी विया। कलात में ऑपरेशन दौरान 8 भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्द मारिजी विया। डेरा इस्माइल खान जे इलाइक़े कालाजी में कार्रवाई दौरान दहशतगर्द कमांडर दिलावर समेत 2 ॼणा मौत जो खाज। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे तादाद में हथियार ऐं बारूद हथ। ISPR जो चवणु आहे त मुल्क मां दहशतगर्दनि जी मुकमल ख़ात्मे ताईं कार्रवायूं जारी रहंदियूं। कराची में गैर कानूनी कॉल सेंटरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। 3 औरतुनि ऐं 15 परडेहिनि समेत 34 ॼणा गिरफ़्तार। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार जो चवणु आहे त कॉल सेंटर गैर कानूनी सरगर्मियुनि जो मर्कज़ बणिजी विया आहिनि। कराची में मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी 3 औरतुनि समेत 34 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदारनि जे कब्ज़े मां 37 कंप्यूटर ऐं 40 मोबाइल फोन बि हथ कया विया आहिनि। भताखोर बेरोज़गारनि ऐं ॿारनि खे हथियार बणाए कार्रवायूं करे रहिया आहिनि। कंहिंखे बि कानून टोड़ण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। एडिशनल डायरेक्टर NCCI जो चवणु आहे त कॉल सेंटर टेलीग्राम ऐप ज़रिए माण्हुनि सां फ्रॉड में मुलविस आहिनि। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में क्रिसमस जो ॾियारो मल्हायो वियो। मुल्क में मसीह बिरादरी तरफ़ां घरनि ऐं गिरजा घरनि खे सिंगारियो वियो। ख़ासि इबादतूं, पाकिस्तान जी तरक़ी, खुशहाली ऐं सलामतीअ लाइ दुआऊं। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर-आज़म शहबाज शरीफ पारां मुल्क जी मसीही बिरादरीअ खे क्रिसमस जे मौक़े ते दिलि जी गहराइनि सां मुबारक। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त क्रिसमस जी ईद अमुन, उमीद ऐं हमदर्दी जो पैगाम खणी अचे थी। मसीह बिरादरी मुल्क जी तरक़ी, समाजी भाईचारे में अहम किरदारु अदा करे रही आहे। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त मसीह बिरादरी मुल्क में सरगर्म ऐं पुरअमन बिरादरी तौरु सुञाती वञे थी। रोहतक जे कचे में पुलिस जो ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन 7 मूवी बाज़ियाब थियलनि में मुश्ताक अहमद, अमलदार हुसैन, हसन नवाज़, मनसब अली, मोहम्मद इसाक, सलीम जान ऐं ॿिया शामिल। SSP घोटकी जो चवणु आहे त ॾोहारी मुग़विन खे भुङ लाइ अगवा करे कचे अंदरि क़ैद करे छॾियो हुयो।
मेरापुर में हथियार बंधन था कत्ल थियल इंजीनियर इमरान मुगल वापारी गुलाम शबीर शर मिट्टी मां हवाले। मेरापुर में बिन ॼणनि जे कत्ल बदमनी खिलाफ शटरबंद हड़ताल शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त ॿिनि नौजवाननि खे फुर दौरान मज़ामत करण ते बेगुनाह क़तल कयो वियो आहे। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे।